मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। छा साईं निकाह जे अंदरि ईजाब ऐं क़बूल हिकु मरतबो करण सां निकाह साबित थी वेंदो या न, या 3 दफ़ा ईजाब क़बूल करणु लाज़मी आहे? रहनुमाई फ़रमायो। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि जेको तमामु साथियुनि जे इल्म में रहे त निकाह जे अंदरि ईजाब क़बूल हिकु मरतबे सां निकाह साबित थी वेंदो आहे। के औरत जो फ़िलाणो मर्द जेको आहे मूंखे निकाह जे अंदरि क़बूल आहे, ऐं अहिड़ी तरह कंहिं मर्द जो फ़िलाणी औरत जेकी आहे फ़िलाणी धीउ मूंखे निकाह जे अंदरि क़बूल आहे, उन टाइम 2 शाहिद जेको आहे मौजूदु हूंदा, हिकिड़े मरतबे इक़रार सां निकाह साबित थी वेंदो आहे। बिल फ़र्ज़ुल मौल कंहिं साथियुनि कंहिं बि पेशमाम या मौलवी 3 दफ़ा इक़रार करायो त बि जेको निकाह साबित थी वेंदो आहे, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। बाक़ी 3 मरतबा खे इक़रार खे लाज़मी सम्झणु हे ग़लति अमल आहे, छो त हिकिड़े मरतबे इक़रार में निकाह साबित थी थो वञे त मामलो क्लियर आहे बसि। बाक़ी कोई साथी चए त न साईं जेसिताईं 3 मरतबा इक़रार न कंदासीं तेसिताईं निकाह साबित थींदो ई न, त इहो जेको तरीक़ो ग़लति आहे। इहो तरीक़ो जेको आहे इस्लाम जो मुवाफ़िक़ न आहे, बल्कि इस्लाम खां इहो हटी करे आहे। हिकिड़े मरतबे सां निकाह जेको आहे साबित थी थो वञे त टेंशन जेको आहे कंहिं क़िस्म जो साथियुनि खे करणी न खपे।